नाज़रीन ॿी अहम ख़बर है तो सिंध एक्शन कमेटी बेटन के वफ़ाक़ की वालार खिलाफ़ 15 नवंबर से कराची में रैली और धरणे जो ऐलान करे छॾियो है। 15 नवंबर से कराची में रैली कढी धरणो हयो वेंदो। अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो सिंध एक्शन कमेटी बेटन के वफ़ाक़ की वालार खिलाफ़ 15 नवंबर से कराची में रैली और धरणे जो ऐलान करे छॾियो है। सैयद जलाल महमूद शाह जो चवणु है तो सिंध के बेटन ते वफ़ाक़ की वालार के बर्दाश्त न कयो वेंदो। पीपी के सिंध से मोहब्बत है। पार्लियामेंट में बिल मंजूर कराए बेटन बाबत सदारती ऑर्डिनेंस कंहिं भी सूरत में कबूल नाहे। बेटन के कब्जे से सिंध और बलूचिस्तान मुतासिर थींदा। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो तो सिंध की जोग्राफी हदुन से हथ चुरान में पीपी मुलविस है। इन हवाले से असां राब्तो कयो आहे। जामशुरू में आवाज़ टीवी के रिपोर्टर अली मुराद चांडियो सां। जी अली मुराद। जी मां ॿुधाईंदो हलां त सिंध एक्शन कमेटी पारां 15 नवंबर ते कराची में रथियल रैली के सिलसिले में अॼु जामशुरो GM सैद एडीफेस है उते जेको इजलास थियो है सिंध एक्शन कमेटी जो कन्वेनर सैयद जलाल शाह जी सदारत में जेको इजलास थियो है उनमें डॉक्टर कादर बख्शी, सनान खान कुरैशी, डॉक्टर रसूल बख्श खासकली, नवाज शाह बादाई, विष्णु मल, ताज मरी, रोशन बुरड़ो, सैयद लाल शाह, जगदेश शाह समेत ॿिया कुंबर अॻवान शरीक आहिनि। जी मां ॿुधाईंदो हलां त इजलास खां पोइ जेको आहे अॻवान गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई आहे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सैयद जलाल शाह चवणो आहे त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबो ऐं 15 नवंबर ते कराची में सिंध एक्शन कमेटी पारां रैली कढी धरणो हयो वेंदो। अवाम खे हिन में भरपूर हुन सां शिरकत करणु घुरिजे। ऐं हिकु सवाल जे जवाब में सैयद जलाल शाह चवणो आहे त सिंध एक्शन कमेटी जी रैली खे जेकॾहिं रोकण जी कोशिशि कई त सख़्तु रद्दअमल साम्हूं ईंदो। ऐं उन खां अलावा डॉक्टर कादर मक्सी जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बेटन के कब्जे से सिंध और बलोचिस्तान जो मुतासिर थींदा। एहतजाज बावजूद वफ़ाक़ हुकूमत हक़दर्मी ते क़ाइमु आहे ऐं आवाम के जो 15 नवंबर वारी रैली में भरपूर नमूने से शिरकत करणु घुरिजे। जी ठीक है अली मुराद, वरी मेहरबानी अवां जी आगाह करण लाइ।